अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खान सरवर जलाल सोलिंगे जी ख़बर ॾींदा हलूं। ख़ुदाबाद भरिसां ॻोठ पारो जे खूह में 25 ॾींहं अॻु संगावती तकरार तां कुआड़ियुनि जा वार करे नारी कस्बानो धी अब्दुल्ला चांडियो के क़त्ल करण वारे अमल ख़िलाफ़ हथन में बैनर खणी दादू प्रेस क्लब आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते बहावल चांडियो, अब्दुल्ला चांडियो, मोहम्मद रमज़ान ऐं ॿियनि चयो त कस्बानो जो संग दोदो चांडियो खे न ॾियण ते 25 ॾींहं अॻु घर में शहबाज दोदो बादल चांडियो दाख़िल थी नारी कस्बानो के कुहाड़ियुनि जा वार करे बेदर्दी सां क़त्ल कयो हो, जंहिंजो केस पिणु ख़ुदाबाद थाणे ते दाख़िल थियल आहे। पर ख़ुदाबाद पुलिस 25 ॾींहं गुज़रण बावजूद बि हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। जवाबदार असांखे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त कंहिं वक़्तु बि जवाबदार असां ते हमलो करे सघनि था। हुननि दादू एसएसपी DIG हैदराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।